अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे वफ़ादार शेर खान लगारी ऐं उस्ताद जलाल चंद जे बारे में ॿुधाईंदासीं ऐं उनजी दोस्ती जे बारे में, उनजी संगत जे बारे में ऐं हुनजी पाण में मोहबत जे बारे में ॿुधाईंदासीं ऐं शेख माना उस्ताद ऐं शागिर्दी जे बारे में ॿुधाईंदासीं। दोस्तों ही जेके ॿई जेके फ़नकार हुआ, रागी हुआ, कलाकार हुआ, ये पाण में तमामु घणी मोहबत कंदा हुआ। दोस्तों जेको वफ़ादार शेर खान लगारी हो, हिन जी जेका पैदाइश हुई, इहा पैदाइश हिन जी हुई 1960 धारे 1960 धारे ही पैदा थियो ऐं जॾहिं ही 16-17 साल जो थियो त हिन जो माना जेको कला जेको रागी हूंदा उन वक़्त में अलादा ज़रदारी हूंदो, फोटो ज़रदारी हूंदो, इमाम ज़रदारी हूंदो, इहे फ़नकार हूंदा हुआ ऐं गुल हसन मीरानी, रूबीना हैदरी ऐं जेके मलका तरम नूरजान हूंदी, इनायतुल्ला भट्टी हूंदो, इनायत हुसैन भट्टी हूंदो ऐं ताउला खान ईसा खेलवी हूंदो। माना इहे फ़नकार हूंदा ऐं इहे ॻाईंदा हुआ, उहो वॾो फ़न जो मुज़ाहिरा कंदा हुआ। पोइ अचानक उस्ताद जलाल चंद आयो। उस्ताद जलाल चंद जीअं ई निर्वार थियो ऐं शेर खान लगारी जेको हुन ॾिठो उस्ताद जलाल चंद खे उनजा कलाम ॿुधा ऐं किस्टनि ते ॿुधा त पोइ बसि उनजो आशिक़ थी वियो, मदा थी वियो। बसि पर हुन पंहिंजो माना किट जेको उहो साॻियो ई माना उनजो स्टाइल अपनाई, साॻी शक्ल, साॻी सूरत, मुछूं बि साॻियूं, टोपी नेड़ ते, बटण कपिड़े जा खुलियल, माना खमीस जा बटण टे खुलियल, वरी साॻी चेन सोनी ठहाराई, उहा साॻा ॿाहूंटा, साॻियूं माना जेके मुंडियूं, माना साॻियो स्टाइल आहे। जॾहिं जामशोरे फाटक में हू रहंदो, जॾहिं जामशोरे मां माना हू गुज़रे त माण्हू चवनि बाबा हू जलाल पियो वञे, जलाल पियो वञे, जलाल। ऐं अवाम जेका पई वञे उन्हनि खे ख़बर न हूंदी आम माण्हू खे त बाबा हू केरु आहे, शेर खान लगारी आहे, वफ़ादार आहे या जलाल चंद आहे। अवाम खे कहिड़ी ख़बर, अवाम त हुनखे बसि जलाल चंद खे सुञाणे पई त हू परे खां ॾिसे पई त बाबा इहो जलाल चंद आहे, अड़े जलाल चंद हो। हाणे शुरू में हुनजो जेको दुकानु हूंदो, फ्रूट जो कमु कंदो, वीचारो मज़दूर माण्हू हूंदो, ग़रीब माण्हू हूंदो, पर शौक़ीन माण्हू हूंदो, कुकड़नि जो बि शौक़ु कंदो, माना ऐं ॻाइण वॼाइण जो बि शौक़ु हूंदो ऐं कपिड़ा पाइण जो, खाइण पीअण जो बि शौक़ीन हूंदो तमामु घणो। ऐं पोइ वरी शुरू में गाॾी बि हलाईंदो, सुज़ुकी बि हलाईंदो। पोइ हिन पंहिंजो स्टाइल जेको वेंदो त पोइ पूरो जामशोरे खां हैदराबाद ताईं जिथे बि वेंदो गाॾी में त परे खां माण्हू जेका आवाम ॾिसंदी हुई त पोइ हिन खे नाले सां मशहूरु हो त बाबा हीउ जलाल चंद हो। पोइ इस्पताल में बि हिन पंहिंजो जेको आहे फ्रूट जो दुकानु खोलियो। दोस्तों वफ़ादार शेर खान लगारी जेको आहे पंहिंजे उस्ताद जलाल चंद जा माना कई कलाम जेके मशहूरु कलाम माना ॻाया, जंहिंमें मूंखे छॾे अकेलो अॼु यार पियो हलियो ऐं कहिड़ो कबो अरमान उन्हनि जो, क़दुरु न जंहिंखे यारी जो, माना अहिड़ा कलाम ॻाई, तमामु मशहूरु कलाम ॻाई। जहिड़ी अथई मस्तु जवानी तहिड़ी आहे राति सुहानी, माना अहिड़ा कलाम ॻाई त ऐं अवाम में तमामु घणा मक़बूल थिया, मशहूरु थिया ऐं अवाम उनखे तमामु बेहदि माना साराहियो ऐं तमामु घणो पसंदि कयो। ऐं हुनजी गायकी बि साॻी जेका हूंदी उस्ताद जलाल चंद वांगुरु हूंदी। जीअं उस्ताद जलाल चंद ॻाईंदो तीअं जेको संदसि जेको शागिर्दु हूंदो वफ़ादार शेर खान लगारी, माना साॻे तरीक़े सां ॻाईंदो। ऐं वफ़ादार शेर खान लगारी खे माण्हू जलाल चंद ई चवंदा हुआ, माना नाले सां घटि माण्हू सुञाणींदा हुआ, पर ईअं सुञाणींदा हुआ त बाबा इहो वञे पियो जलाल चंद हो। ऐं अॼु ताईं बि जलाल चंद जे नाले सां माना सुञाणनि था त बाबा जलाल चंद को हो जामशोरे में, उहो शेर खान लगारी हो। दोस्तों साॻियो स्टाइल, साॻियो माना तरीक़ो ॻाइण जो, माना फ़न जो साॻियो तरीक़ो ऐं अवाम में माना तमामु मक़बूलियत पियो माणे। हाणे शेर खान लगारी जी दिलि में हिकिड़ी ख़्वाहिश हुई, हिकिड़ी माना हिकिड़ी तमन्ना हुई त माना उस्ताद जलाल चंद सां मुंहिंजी कॾहिं मुलाक़ात थिए ऐं इहो माना मोहबत माना इहा साम्हूं ज़ाहिर थिए उस्ताद जलाल चंद सां। पोइ अलाह पाक जेको आहे अहिड़ो ॾींहुं बि आंदो। पोइ उस्ताद जलाल चंद हिकु दफ़े जामशोरे जे माना बाज़ार में अची गुज़रियो ऐं गाॾी ते चढ़ी हुजे ऐं कार ते अची हिनखे फ्रूट वठिणो हुजे, सिधो अची दुकान ते बीठो त उस्ताद जलाल चंद माना हैरत ज़दा थी वियो ऐं हैरत में पइजी वियो त बाबा हू बहू अॻियो माण्हू जेको आहे हुन जहिड़ो ई बिल्कुलु बीठो आहे, शक्ल बि हुन जहिड़ी, स्टाइल बि हुन जहिड़ो, माना हर शइ हुन जहिड़ी। त उस्ताद जलाल चंद हुन खां पुछा कयो त बाबा ॾे ख़बर केरु मुड़ुसु आहीं? हुन चयो साईं मां लगारी आहियां। चए नालो छा अथई? चए शेर खान नालो आहे मुंहिंजो, वफ़ादार।
चए थो किट त मूं जहिड़ो कयो आहे या इहो किट अथई या मूंखे ॾिसी थो कयो आहे। त हुन उस्ताद लही माना हुनखे उस्ताद जलालचंद खे माना झुकी करे भाकुर पाए चुमियूं हथनि ते ॾेई ऐं पंहिंजे सीने सां लॻायो। चए बाबा उस्ताद ही मां तुंहिंजो माना खादिम आहियां, हीउ मां तुंहिंजो तोखे ॾिसी करे माना इहो सॼो स्टाइल अपनायो आहे। तुंहिंजी मोहबत में माना पंहिंजो पाण खे माना इहो मूं कयो आहे, फना कयो आहे ऐं तुंहिंजे इश्क में माना इहो कयो आहे सॼो। उस्ताद जलालचंद हुनखे भाकुर पातो ऐं ॾाढो हुनखे मोहबत ॾिनी। पोइ हुन उस्ताद जलालचंद लाइ मानियूं बि घुरायूं, खाधा घुराया, फिरायूं घुरायूं, बाबा वे उस्ताद जलालचंद खे ॾाढियूं ख़िदमतूं कई ऐं उस्ताद जलालचंद हुनखे ॾाढी मोहबत ॾिनी। ऐं उस्ताद जलालचंद खे चई त उस्ताद मां तुंहिंजो शागिर्दु थियणु चाहियां थो। पोइ उस्ताद जलालचंद माना हुते ई हुनखे जामशोर फाटक ते ई पोइ हुते सॻो घुराई। पोइ हुते सॻो माना हुनजी ॿाह में ॿधी त बाबा मां तोखे शागिर्द जो सॻो थो ॿधां ऐं तोखे मां दुआ ॾियां थो त तूं माना मुंहिंजो माना तूं ॻाईंदे। पोइ उस्ताद जलालचंद माना हुन सां कई मुलाक़ातूं कयूं। पोइ हीअ लियाकत यूनिवर्सिटी जेका लियाकत मेडिकल कॉलेज हूंदी जामशोर वारी, पोइ हुते बि हिन फ्रूट जो दुकानु माना खोलियो। पोइ अस्पताल वारा बि माण्हू मरीज़ ईंदा परे पूरी सिंध जा ईंदा जामशोर वारी अस्पताल में, सिविल अस्पताल जेका गवर्नमेंट वारी, त पोइ पूरी सिंध जा माण्हू ईंदा पोइ हिते इलाजु करण लाइ। पोइ हुनखे ॾिसंदा त चवंदा भाई जलालचंद हिते वेठो आहे, हीअ त मोरे में रहंदो आहे, हिते कीअं वेठो आहे। पोइ अची मिलंदा। पोइ जेको आहे वफ़ादार शेरखान लगारी ॿुधाईंदो त बाबा मां उस्ताद जो शागिर्दु आहियां। पोइ शेरखान लगारी खे माना कई फ़न ते माण्हू घुराईंदा हुआ। पोइ ईअं उन्हनि खे रेडियो पाकिस्तान वारनि बि घुरायो, पोइ हुते बि हिन कलाम ॻाया। पोइ PTV वारनि बि घुरायो, PTV ते बि हिन 2 महफ़िलूं कयूं पंहिंजूं ऐं तक़रीबन हिन पंहिंजूं जेको 50 खां मथे जेको कैस्ट जूं वॉल्यूमूं कढियूं ऐं सवें जेके आहिनि माना शादियुनि जे रिकॉर्डनि में सवें माना हज़ारे माना इहे महफ़िलूं कयूं ॻाइण वॼाइण जूं। दोस्तनि यारनि में मेलनि मलाखड़नि में माना हर जाइ ते वियो, भिटशा ते बि वेंदो त माना एॾो मशहूरु थी वियो। ऐं उस्ताद जलालचंद हिनखे तमामु घणी मोहबत ॾींदो। उस्ताद जलालचंद जॾहिं बि जामशोर में ईंदो त पोइ वफ़ादार शेरखान लगारी सां ज़रूरु मिलंदो ऐं हुन सां मुलाक़ातूं कंदो ऐं पंहिंजे प्यार जो इज़हार कंदो ऐं पाण में हिक ॿिए खे गिफ्ट बि ॾींदा, मोहबत ॾींदा, तोहफ़ा ताइफ़ ॾींदा। पोइ उस्ताद जलालचंद हिकु दफ़ा 2 दफ़ा हुन खां जेको आहे वफ़ादार शेरखान लगारी खां हुन खां कुकड़ बि पंहिंजा खणी वियो। चए बाबा हीअ जेको आहे तो वारा कुकड़ आहिनि मूंखे तमामु घणा पसंदि आहिनि, असील कुकड़। पोइ वफ़ादार शेरखान लगारी जेको आहे हुनखे 2 कुकड़ बि हुनखे ॾिना त बाबा हीअ वठि मुंहिंजी तरफ़ां तोखे तोहफ़ो आहे। कई दफ़ा टोपियूं बि ठाहे ॾिनियूं, टोपियूं जेके आहिनि उहे मोहबत में ॾिनियूं, हिक ॿिए खे माना ॾे वठि कंदा हुआ। सिंधी टोपियूं माना भलियूं टोपियूं जेके उस्ताद जलालचंद खे ॾिनी पंहिंजे मोहबत में। उस्ताद माना उस्ताद आहे मुंहिंजो, माना हुनजो दिलि ख़ुशि पियो थिए त माना मां पंहिंजे उस्ताद खे ॾिनो। ऐं पोइ उस्ताद जलालचंद जे करे हुनखे एॾी इज़त थी वई जो माना हर जॻह ते झर जंग में माण्हू हुनखे सुञाणनि पिया, पंहिंजे इलाइक़े में बि सुञाणनि पिया, हर जॻह ते जामशोर फाटक ते माना हुनखे जामशोर पूरे शहर में माना हुनखे ईअं सुञाणनि पिया परे खां माण्हू ॾिसनि त बाबा ही जलालचंद आहे। पोइ हुन वॾो वक़्तु माना गुज़ारियो ऐं पंहिंजी माना जुस्तजू जारी रखी, हर महफ़िलुनि ते ॻाईंदो। माना पंहिंजे ॻोठु जेको अलादत लगारी आहे जेको जाफ़र खान लगारी ऐं सांगड़ में हुते बि माना वेंदो, हुते महफ़िलूं कंदो, ॻाईंदो। ऐं नवाबशाह में, मीरपुर ख़ासि में माना जिथे बि हुनजी संगत हूंदी वेंदे मोरे ताईं माना हर जाइ ते वेंदो, दादू ताईं माना हर जॻह ते महफ़िलूं कंदो ऐं तमामु घणो मक़बूल वियो। ऐं कैस्ट कंपनियुनि वारनि वटि अॼु बि हुननि जा रिकॉर्ड जेके आहिनि 50 खां मथे वॉल्यूम जेके आहिनि महफ़ूज़ आहिनि ऐं उहे जेके आहिनि अॼु ताईं हू कैस्ट कंपनियुनि वारा वरी हुनखे नथा कढनि। ऐं जेके आहिनि PTV ते हुनजा 2 प्रोग्राम थियल आहिनि, सालिम अहमद शाह जी कचहरी में जेका उते हुनजी प्रोग्राम में हुनजा 2 प्रोग्राम थियल आहिनि। उहे प्रोग्राम में बि हुनजी वॾी माना महफ़िलूं थियूं ऐं रेडियो पाकिस्तान ते हुनजा अलॻि प्रोग्राम थिया। त माना हर जाइ ते मशहूरु हूंदो ऐं माण्हू चाह मां मोहबत मां घुराईंदा त माना दीदार करण। ऐं जॾहिं जलालचंद जो गुज़ारे वियो त माण्हू हुनजी सिक पूरी करण लाइ जलालचंद जी त माना हुनजी अची दीदार कंदा ऐं परे खां को ॾिसंदा त बाबा जलालचंद ज़िंदा आहे, वञे पियो, उहो ॾिस उहो वञे पियो जलालचंद। हाणे हुन अहिड़ो स्टाइल अपनाए छॾियो। वरी हुन मोटर साइकिल हिकिड़ी वरिती माना 250 cc जेका, वरी उहो मोटर साइकिल हलाईंदो त माना उनखे हलाईंदो जॾहिं निकिरंदो त माण्हू परे खां ॾिसंदा त बाबा उहो जलालचंद पियो वञे मोटर साइकिल पियो हलाए, माना सफ़ा फिल्मी स्टाइल लॻो पियो हूंदो।
ऐं पोइ ईअं हू जेको आहे उस्ताद जलाल चांदनी जो पंहिंजे उस्ताद जो फ़न माना हर दुनिया ताईं पुॼायो, झर झंग ताईं पुॼायो ऐं पंहिंजे उस्ताद जी तमामु घणी इज़त कंदो आहे। सदाईं जिथे बि वेंदो त माना उस्ताद जलाल चांदनी जी तारीफ़ कंदो आहे ऐं उस्ताद जलाल चांदनी जूं ॻाल्हियूं कंदो त माना उस्ताद जलाल चांदनी तमामु वॾो फ़नकार हो। पोइ आख़िर में हुन वरी जेके नातूं बि शुरू कयूं ऐं नातूं बि ॻाईंदो। पोइ माना अलाह अलाह करणु शुरू कई। पोइ पीरी थींदी आहे इंसान जी, माना अलाह तरफ़ राग़िब थींदो आहे। पोइ अलाह अलाह शुरू कई, अलाह जो बि ज़िक्र माना शुरू कई ऐं पोइ अलाह खे बि राज़ी कई। अॼु हू जेको आहे असांजी माना विच में न रहियो आहे, अलाह वटि हलियो वियो आहे, हक़ीक़ी मालिक सां वञी मिलियो आहे ऐं उस्ताद जलाल चांदनी बि हिन जहान में न रहियो आहे। दोस्तो मां चवां थो त ॿिन्हिनि जे लाइ दुआ कयो मग़फ़िरत जी, त अलाह पाक जेको आहे ॿिन्हिनि जी मग़फ़िरत फरमाए ऐं ॿिन्हिनि खे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फरमाए। आमीन। दोस्तों मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।